चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाइरी त सिंधी ॿोलीअ में कई आहे, पर हुन जो ख़्याल या तख़युल जेको आहे उहो आफ़ाक़ी ऐं सॼी दुनिया जे क़ौमुनि जे लाइ साॻियो ई आहे। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो शुमारु जेकॾहिं शाइरनि में कजे थो त दुनिया जा वॾे में वॾा शाइर जेके आहिनि उन्हनि सां ई उन जो शुमारु करे सघिजे थो। जीअं अरबी जा वॾा शाइर हा, मुतनबी हो, या जेके बि वॾा शाइर गुज़रिया आहिनि, फ़ारसी में जेके शाइर वॾा गुज़रिया आहिनि, रूमी आहे, त उन हिसाब सां भिटाई जो जेको आहे कलाम बि उन हैसियत जो आहे। जेके बि भिटाई साहिबु शेर चया उहो जेको आहे उन्हनि जो मूल मत जेकॾहिं वठिबो त रूहानी ऐं फ़िक्री हूंदो। ऐं अलाह साईं हुन जे कलाम में जेका ॾाहप रखी आहे उहा बि वॾे में वॾी जेका आहे सा हिकमत आहे ऐं ॾाहप आहे उन जे कलाम में। जीअं क़ुर मजीद में अचे थो त वमन युतिल हिकमत फ़क़त ऊतिय ख़ैरन कसीरा, यानी जंहिं खे असां हिकमत ॾिनी, यानी असां सिंधीअ में ॾाहप चवंदा आहियूं, अरबीअ में हिकमत था चवनि, फ़ारसी में दानाई या अंग्रेज़ी में विज़डम, त असां ॼण उनखे वॾे में वॾो भले में भलो ख़ैरु ॾेई छॾियो। भलाई हिकमत में आहे। ऐं भिटाई जा शहर जेके आहिनि उन्हनि में ॾाहप जा ॾस तमामु वॾा आहिनि। सुर सुहिणीअ में भिटाई सुहिणीअ खे ॾसु ॾींदे हिकिड़ो बैत चयो आहे, पको खणिज पाण सी, पको खणिज पाण सी चङो चिटाए, कचो ॾिज कलाल खे मुंहं ते मोटाए, सो सुण हीअं सी सुहिणी जेकी फाइक फरमाए, मौजूं मुझाए मारिनई न मेहराण जूं। हाणे इन में भिटाई साहिबु ॾसु ॾिनो सुहिणीअ खे त तूं घड़ो जेको दरिया में घिड़ी जंहिं ते तरी हलणो आहे उहो जेकॾहिं पको हूंदो त पाणीअ में न भरंदो ऐं ॿुॾण जो ख़तरो न हूंदो। तंहिंजे करे उहो तूं पको जंहिं महिल घड़ो वठे तेॾी महिल उनखे चङीअ तरह, सिंधी में चवंदा आहियूं न टके जी दांगी वठिजे साहु वॼाए वठिजे, त अहिड़े नमूने सां उनखे चङीअ तरह चिटाए खड़को ॿुधी पोइ वठ। ऐं कचो ॾिज कलाल खे, हालांकि इहो तजनीस हरफ़ी जे हिसाब सां आगाटनि जेके बि मुरतब रहिया आहिनि शाह लतीफ़ जा उन्हनि कलाल लिखियो आहे। हालांकि कलाल जी माना ॿी आहे, छो जो कलाल खां इहो घड़ो हुन न वरितो, हुन वरितो कुंभर खां हूंदो, जेको कुंभरनि जो कमु आहे। ऐं कुंभर खे फ़ारसीअ में गिलाल चइबो आहे, छो जो गिल मिटीअ जी आहे। त कचो ॾिज गिलाल खे मुंहं ते मोटाए, माना उते ईअं न थिए वरी ॿाहिरि खणी वञी पोइ वरी अचो त वरी फॾो थी पए त हिन में सीर पोइ पई आहे या उनखां वॼणु ॿाड़ो वॼणु पोइ थियो आहे, माना उनखे मुंहं ते मोटाए ॾिबो त उनखे उहो उते ॾियणो आहे। इहो जेका हर शइ यानी बाक़ाइदे चङी तरह हिकिड़ो ॾसु आहे त जेका बि शइ वठो त चङी तरह हिकिड़ो चिटाए वठो, पर मुंहं ते वॼाए उन खां पोइ इहा शइ थियणु घुरिजे। उनखां अलावा ॿियो इहा इन लाइ सुहिणीअ खे नसीहत आहे त इहा तूं जेको फ़ाइक़ु यानी जेको नसीहत ॾियण वारो आहे तोखे जेका ॿुधाए थो इहा चङी तरह हीअं सां हंडाए पोइ इन ते हल, जंहिं न त ॿी सूरत में दुनिया जूं जेके बि मौजूं आहिनि या जीअं बहिराण सां हुन मुशाबित ॾिनी उन जूं मौजूं जेके आहिनि या लहरूं मथां तोखे मुंझाए मारे फिटी कनि। यानी हिकिड़ो ज़िंदगीअ ऐं हयाती गुज़ारण लाइ हिकिड़ो राह, हिकिड़ी रस्म, उनखे बि भिटाईअ अहिड़े नमूने सां चिटो कयो आहे। जेको शहर चयो त भिटाईअ सुहिणी जे लाइ आहे उन दास्तान में आहे, पर अॼु बि जेकॾहिं असां इनखे पढ़ूं था त सम्झूं था त इहा नसीहत ॼण असांखे आहे सही राह ते हलण जी। ऐं दुनिया में जेके बि कंडा विछायल आहिनि, जेके बि अवामिल अचनि था, जेके मसाला अचनि था, उन्हनि खे चङी तरह परखे अॻिते विख रखण जी। ऐं पंहिंजे पाण खे ईअं न आहे त ॿियनि जे आसिरे ते लॻी ऐं ॿियनि जे मत ते लॻूं, छो जो पराई मत जेका हूंदी आहे उहा जीअं परण में पाणी पियो त वेही वियो, त इन जॻह ते भिटाईअ जे ॾसु ॾिनो त मत पंहिंजी हुजे, अकुलु पंहिंजो हुजे, छो जो पराई मत जेका हूंदी आहे ऐं उहा जेका आहे सा कंहिं कम जी न हूंदी आहे। वक़्त ते माण्हू खुटी पवंदो आहे ऐं नातजुर्बे जे कार्य करे तकलीफ़ में अची वेंदो आहे।